नाज़रीन, हैदराबाद में कोरोना वायरस जा वधीक 118 केस ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मेहरान टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मदثر عباس खां। जी मदثر, वधीक छा तफ़सील आहिनि? कोरोना जा वार मुसलसल तेज़ी सां हलंदा आहिनि। सिहत के मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 118 जेके आहिनि उहे नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जॾहिं त कोरोना सां मरीज़ पंहिंजी ज़िंदगी पिणु हाराए वेठा आहिनि। जंहिंखां पोइ हैदराबाद में कोरोना सां पहुचण जो मरीज़नि जो मजमूई तादाद आहे उहो वधी 334 थी वियो आहे। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 823 कोरोना जूं टेस्टूं कयूं हुयूं, जिन मां 118 ॼणा माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में फ़ाल केसनि जो तादाद आहे उहो वधी 2198 ताईं पहुची वियो आहे, जिन मां 2147 जेके मरीज़ आहिनि उहे पंहिंजे घरनि में आइसोलेट आहिनि। जेके 51 मरीज़ आहिनि उहे सिविल अस्पताल हैदराबाद समेत जेके मुख़्तलिफ़ अस्पतालूं आहिनि उहे ज़ेर इलाज आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना केसनि जी मुस्तबित जेका शरह आहे उहा 14% रही आहे। जी मुदثر, अवां जी महिरबानी।